अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हियर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त पहिरियों टॉपिक हले पियो क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स। क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स में पाण कल्ह ऐं टिनि खे थोरो डिटेल में ॾिठोसीं ऐं इहा सम्झण जी कोशिशि कई थी त अकॉर्डिंग टू साइंस इहा दुनिया वजूद में कीअं आहे। इहा जेके लिविंग थिंग्स आहिनि, जेके जानदार आहिनि, साह वारियूं शयूं आहिनि, उन्हनि जी किथां बर्थ थी, उनजो ओरिजिन छा हुयो, ठीकु आहे, कीअं हिकु यूनिसेल्युलर मां दुनिया मल्टी सेल्युलर जी तरफ़ वई। त पाण कल्ह इहो ॾिठोसीं त काल इन्हनि जेको आहे सो इन्हनि सभिनि जानदारनि खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विझी विरायो आहे। उन्हनि में उन शुरू में जेके बि जानदार आहिनि उनखे टिनि डोमेन्स में विरायो। ठीकु आहे, डोमेन्स कहिड़ा हुया? डोमेन बैक्टीरिया, आर्चेरिया एंड यूकेरिया। उनखां पोइ हाणे हिन में जेकी मेन पंहिंजे लाइ पेपर पॉइंट ऑफ व्यू सां जेके मेन उहो आहे डोमेन यूकेरिया। बैक्टीरिया ऐं आर्चेरिया में किंगडम बैक्टीरिया अचे थो, हुन किंगडम आर्चेरिया अचे थो। पर पंहिंजे लाइ जेको इम्पोर्टेंट आहे, जेको पॉइंट ऑफ व्यू सां, पेपर पॉइंट ऑफ व्यू सां जेको आहे उहो आहे यूकेरिया। ऐं यूकेरिया खे फर्दर जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो किंगडम्स में विरायो वियो आहे। पर हुन में जेके मेन 4 किंगडम्स आहिनि, ठीकु आहे, जंहिंमें किंगडम प्रोटोस्टा आहे, किंगडम फंजाई आहे, किंगडम प्लांटिया आहे, किंगडम एनिमलिया आहे। ठीकु आहे, त पाण इन्हनि चइनि किंगडम्स खे पढ़ंदासीं, छो त जेके पेपर में MCQ थींदो आहे उहो हिन चइनि ई उन मां कढंदो आहे। CS जो बि तव्हां सिलेबस ॾिसंदो त उते बि इहे 4 जेको आहे सो किंगडम ॾिना विया आहिनि। सही आहे। हाणे नंबर 1 ते अचे थो किंगडम प्रोटिस्टा। हाणे किंगडम प्रोटिस्टा में जेके ऑर्गेनिज़म्स अचनि था, इहे छा आहिनि त इहे वेरी डाइवर्स रेंज में आहिनि। ठीकु आहे, मतिलबु इन में इलाही क़िस्मनि जा आहिनि, डाइवर्स रेंज आहे हिन जी, हद खां वधीक जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू हिन में आहिनि। ॿियो छा आहिनि, इहे यूक्रेटिक ऑर्गेनिज़म आहिनि। यूक्रेटिक छा आहे, कल्ह पाण जी डिटेल में जेको आहे सो डेफिनेशन पढ़ी आयासीं। उनखां पोइ छा थो चए त हे इहे दे आर सिंपल यूक्रेटिक ऑर्गेनिज़म, बिल्कुलु ई सिंपल क़िस्म जा यूक्रेटिक ऑर्गेनिज़म्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, न इहे प्लांट्स हूंदा आहिनि, नाइदर प्लांट्स न आर एनिमल, ऐं न ई इहे फंजाई में अचनि था। ठीकु आहे, जेके प्रोटिस्टा में किंगडम प्रोटिस्टा में ऑर्गेनिज़म्स अचनि था उहे हिकु त सिंपल यूक्रेटिक ऑर्गेनिज़म्स आहिनि। ॿियो जेको आहे सो इहे न त प्लांट्स में अचनि था, न ई एनिमल में अचनि था, न ई इहे फंजाई में अचनि था। सही आहे। उनखां अलावा ही यूनिसेल्युलर हूंदा आहिनि। ठीकु आहे, नेचर में प्रोटिस्टा जेके आहिनि MCQ ईंदो आहे, यूनिसेल्युलर हूंदा आहिनि, मल्टी सेल्युलर हूंदा आहिनि। त इहे यूनिसेल्युलर हूंदा आहिनि। ठीकु आहे, सिंगल सेल्युलर हूंदा आहिनि। उनखां अलावा हे किथे हूंदा आहिनि, हे घणो करे पाणी में हूंदा आहिनि। ठीकु आहे, या सॉइल, या उन में जिथे मॉइस्चराइज़र जेको हुजे, ठीकु आहे, मॉइस्चर जेको हुजे, जंहिंमें जंहिं जॻह ते मॉइस्चर हुजे उते हिननि खे पायो वेंदो आहे। सही आहे, इन जे करे मोस्टली इन में जेके हूंदा आहिनि उहे सिंगल सेल्ड हूंदा आहिनि। ठीकु आहे, किथे इहे हूंदा आहिनि पाणी या जिथे मॉइस्चर घणो हुजे उते तव्हांखे मिलंदा आहिनि। ठीकु आहे, उन ई सॉइल जे अंदरि तव्हांखे मिलंदा आहिनि। ठीकु आहे, इन में जेके घणा आहिनि उहे छा आहिनि, सिंगल सेल्ड आहिनि। ठीकु आहे, प्रोटिस्टा जेको आहे उहो रिप्रोडक्शन जेकी पंहिंजी कंदी आहे उहा सेक्सुअल मीन्स जे थ्रू कंदी आहे। ठीकु आहे, प्रोटिस्टा रिप्रोड्यूस बाय अ सेक्सुअल मीन्स जे थ्रू ई जेको आहे सो हुनजी रिप्रोडक्शन थींदी आहे। सही आहे। हाणे हीअ तव्हां ॾिठा हूंदा तक़रीबन पाणी जा जेके पॉन्ड्स हूंदा आहिनि घरनि में, या किथे हुनजे अंदरि जो ग्रीन कलर जी हिकिड़ी एल्जाए ठही वेंदी आहे। ठीकु आहे, उहा छा आहे, उहा किंगडम प्रोटिस्टा में अचे थी। ठीकु आहे, हुन ग्रीन एल्जाए अची वई, या सी वेड्स तव्हां ॾिसंदा हूंदा पाणी जे अंदरि जेके नंढा नंढा ॿूटनि टाइप जेको न प्लांट, न उहे प्लांट टाइप हूंदा आहिनि, न एनिमल टाइप हूंदा आहिनि, न फंजाई टाइप हूंदा आहिनि। उहे ईअं हेठि ईअं माना ग्रीनिश लेयर ठाहींदा आहिनि, या ॿिए क़िस्म जी लेयर ठाहींदा आहिनि। सी वीड्स हूंदा आहिनि जेके, उहे हूंदा आहिनि, या रेड एल्जाए बि हूंदी आहे, रेड क़िस्म जी बि पाणी जे अंदरि हिकिड़ी शइ ठही वेंदी आहे। जेकी पाण ॾिसंदा आहियूं सरफेस ते मथे ईंदी आहे, पाणी में तव्हां खणंदा आहियो नंढे लाइ पाण ॾिसंदा हुआसीं पॉन्ड्स में, या जिथे जिथे पाणी बीह रहंदो हुनजे अंदरि जेको आहे उहा ठही वेंदी। इहा शइ हूंदी, इहा किंगडम प्रोटिस्टा में ईंदी आहे। इनखे एल्जाए चइबो आहे, या सी वीड्स, या ग्रीन एल्जाए, या रेड एल्जाए, जेको बि तव्हां हिन चओ। ठीकु आहे, उनखां पोइ जेको मेन इंपॉर्टेंट अचे त उहो आहे किंगडम फंजाई। हाणे किंगडम प्रोटिस्टा में तव्हांखे छा थो पुछी सघे, उहो ई पुछी सघे थो त इहे यूनिसेल्युलर हूंदा आहिनि नेचर हिन में, छा इहे प्लांट एनिमल या फंजाई हूंदा आहिनि, न इहे टई न आहिनि हूंदा। ठीकु आहे, उनखां अलावा इहे मोस्टली सिंगल सेल्ड हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं इहे सेक्सुअल मीन्स जे थ्रू पंहिंजी रिप्रोडक्शन कंदा आहिनि। सही आहे, इहे 3 MCQ उहे तव्हां पुछी सघे थो। उनखां पोइ किंगडम फंजाई आहे। हाणे फंजाई छा आहिनि, इन जी घणी सिमिलरिटी जेके आहिनि, सम सिमिलरिटीज़ विथ प्लांट्स सां मिलंदियूं आहिनि। ठीकु आहे, पर इन मां को बि जेको आहे सो फोटोसिंथेसिस करण जे क़ाबिल न हूंदो। हाणे फोटोसिंथेसिस जो जेको अमल आहे उहो पाण अॻे में पढ़ी आया आहियूं त बाबा इन जे थ्रू छा थींदो आहे त लाइट एनर्जी खे कन्वर्ट कयो वेंदो आहे छा में, केमिकल एनर्जी में। ठीकु आहे, इहो हिकु अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें प्लांट्स जेके सन लाइट ईंदी आहे, वाटर आहे, या CO2 कार्बन डाइऑक्साइड,
उन मां छा कंदा आहिनि ऑक्सीजन ठाहींदा आहिनि, ठीकु आहे, ऐं उन जी एनर्जी खे शुगर जी फॉर्म में वठंदा आहिनि। मतिलबु जेकी उन्हनि खे एनर्जी मिलंदी आहे, हिनखे सिंपल खणी तव्हां ईअं सम्झो जेकी सिज मां रोशनी मिलंदी आहे लाइट एनर्जी, उनखे उहो केमिकल एनर्जी में कन्वर्ट करे पंहिंजे पाण खे ॿूटा एनर्जी प्रोवाइड कंदा आहिनि, ठीकु आहे। इहे हूंदा फंजाए त हूंदा प्लांट्स वारी कारन, सम सिमिलरिटीज़ हूंदियूं आहिनि उन प्लांट्स वारी कार, लेकिन पर उन में जेको आहे सो फोटोसिंथेसिस जो अमल न आहे हूंदो, ठीकु आहे। इहे जेके आहिनि ऑर्गेनिज़म छा आहिनि हूंदा यूकेरियोटिक हूंदा आहिनि ऑर्गेनिज़म, जंहिंमें यीस्ट अचे थो, ठीकु आहे, मॉल्ड्स अचंदा या मशरूम्स अचंदा। मशरूम छा आहे, मशरूम तव्हां सभिनि ॾिठा हूंदा जंहिंखे पाण खुंबी चऊं था, ठीकु आहे। मॉल्ड्स तव्हां ॾिठा हूंदा पतनि जे मथां हिकु वाइटिश हुते हुते इहे लेयर ठही वेंदा आहिनि, दॿा ठही वेंदा आहिनि, उनखे पाण मॉल्ड्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। या यीस्ट हाणे तव्हां खणी खुमीर चओ सिंधी में पाण चऊं, या आने जी अछाण जेकी हूंदी आहे, या जग वारो जेको मादो हूंदो आहे पाण उनखे यीस्ट चवंदा आहियूं, ठीकु आहे। इहे जेके आहिनि सो ऑर्गेनिज़म्स जेके आहिनि सो इहे छा आहिनि, इहे फंजाए जा हिकिड़ो क़िस्म आहिनि, ठीकु आहे। द ऑर्गेनिज़म फाउंड इन किंगडम फंजाए कंटेन अ सेल वॉल एंड आर ओमनी प्रेज़ेंट। जेके बि ऑर्गेनिज़म किंगडम फंजाए में आहिनि उहे छा आहिनि, उनजे अंदरि हिकु त सेल वॉल आहे उनजे अंदरि, ॿियो उहे ओमनी प्रेज़ेंट आहिनि। ओमनी प्रेज़ेंट माना हर जॻह ते मौजूदु आहिनि उहे, ठीकु आहे। तव्हां ॾिठा हूंदा तव्हांजे घरनि में जेको आहे सो या किथे बि वण आहिनि जे पतनि ते इहे शयूं ठही वेंदियूं आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा दे आर क्लासिफाइड एज़ हेट्रोट्रॉफ्स अमंग लिविंग थिंग्स। हाणे हेट्रोट्रॉफ्स छा आहिनि, हेट्रोट्रॉफ्स उहे ऑर्गेनिज़म्स हूंदा आहिनि जेके ॿियनि प्लांट्स खे या एनिमल्स खे पंहिंजी एनर्जी लाइ, पंहिंजे न्यूट्रंट्स लाइ उनखे छा कंदा आहिनि, खाईंदा आहिनि, ठीकु आहे। त हीअ जेके फंजाए में अचनि था ऑर्गेनिज़म, इहे छा था कनि त ॿियनि ऑर्गेनिज़म खे या ॿियनि प्लांट्स खे या ॿियनि एनिमल्स खे पंहिंजी एनर्जी वठण लाइ उनखे खाईंदा आहिनि। जीअं बैक्टीरिया थी वियो, जीअं एल्जाए थी वियो, ठीकु आहे। हेट्रोट्रॉफ्स कहिड़नि ऑर्गेनिज़म खे चइबो आहे, उन्हनि खे चइबो आहे जेके पंहिंजी एनर्जी ॿियनि मां वठनि, ठीकु आहे, ॿियनि खे खाई करे उन मां एनर्जी वठनि, ठीकु आहे। बैक्टीरिया एल्जाए हिन जा एग्ज़ाम्पल आहिनि। त हे जेके फंजाए आहिनि इहे छा आहिनि, हेट्रोट्रॉफ्स आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा दे कैन बि आइदर सिंगल सेल्ड, या त इहे सिंगल सेल्ड हूंदा आहिनि या मल्टी सेल्यूलर हूंदा आहिनि, ठीकु आहे, ॿई आहिनि हिन में। उन खां पोइ छा आहे त दे आर यूकेरियोटिक, नॉन वस्कुलर, नॉन मोटाइल एंड हेट्रोट्रॉफ ऑर्गेनिज़म, ठीकु आहे। हाणे नॉन वस्कुलर छा आहिनि हूंदा, नॉन वस्कुलर उहे हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि वस्कुलर सिस्टम न आहे हूंदो। तव्हां ॿुधो हूंदो या पढ़ियो हूंदो प्लांट्स जे अंदरि वस्कुलर सिस्टम हूंदो आहे, जंहिंजे थ्रू छा कंदा आहिनि, ट्रांसपोर्ट ऑफ वाटर कंदा आहिनि, पाणी उन जे मुख़्तलिफ़ हिसनि खे पुॼंदो आहे। उन जे अंदरि जेको ज़ाइलम हूंदो आहे तव्हां पढ़ियो हूंदो। हाणे हिन जे अंदरि जेको आहे सो फंजाए जे अंदरि नॉन वस्कुलर हूंदा आहिनि इहे, ठीकु आहे। इन जे अंदरि मुख़्तलिफ़ टिश्यूज़ हूंदा आहिनि जेके उन्हनि जे मुख़्तलिफ़ पार्ट्स खे पाणी पुॼाईंदा आहिनि, उन जे अंदरि वस्कुलर सिस्टम न आहे हूंदो, ठीकु आहे, वस्कुलर सिस्टम जी गैर मौजूदगी हूंदी आहे। ॿियो इहो त ही नॉन मोटाइल हूंदा आहिनि। नॉन मोटाइल मतिलबु कि इमूवेबल हूंदा आहिनि, ठीकु आहे, हे मूव न, हिकु जॻह खां ॿी जॻह ते मूव नथा करे सघनि, ठीकु आहे। ऐं हेट्रोट्रॉफिक ऑर्गेनिज़म हूंदा आहिनि। हेट्रोट्रॉफिक पाण पढ़ी आया आहियूं, उहे ऑर्गेनिज़म जेके ॿियनि मां पंहिंजी एनर्जी वठनि, सही आहे। उन खां पोइ इन्हनि जी हिकु ॿी शइ इहा ई आहे त दे रिप्रोड्यूस बाय मीन्स ऑफ स्पोर्स, ठीकु आहे। हाणे स्पोर्स छा आहे, स्पोर्स अहिड़ा माइक्रोस्कोपिक बायोलॉजिकल पार्टिकल्स हूंदा आहिनि जेके फंजाए खे अलाउ कंदा आहिनि त हू रिप्रोडक्शन पंहिंजी करे, ठीकु आहे। तव्हां ॾिठा हूंदा खुंबी हूंदी आहे न, खुंबी जे मथां जेकी हूंदी आहे, इन जे मथां ईअं नंढा नंढा पोर्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। उहे जेके पाण खे नज़र न ईंदा, उहे छाजे थ्रू नज़र ईंदा पाण खे, बायोलॉजिकल जेकी माइक्रोस्कोपिक हूंदी आहे माइक्रोस्कोपिक बायोलॉजिकल पार्टिकल्स आहिनि जेके पाण खे माइक्रोस्कोप जे ज़रिए नज़र ईंदा आहिनि, ठीकु आहे। उहे उनजे मथां हूंदा आहिनि, उन्हनि जे थ्रू ई जेको आहे सो हिननि जी छा थींदी आहे, रिप्रोडक्शन थींदी आहे, ठीकु आहे। फंजाए जी रिप्रोडक्शन छाजे थ्रू थींदी आहे, मीन्स ऑफ स्पोर्स जे ज़रिए, ठीकु आहे। उन खां पोइ फंजाए लैक्स क्लोरोफिल, ठीकु आहे। हाणे क्लोरोफिल छा आहे, क्लोरोफिल अहिड़ो पिगमेंट आहे जेको प्लांट्स जे अंदरि मौजूदु हुजे त उनजी जेकी ग्रीन कलर हूंदो आहे न प्लांट जी, पाण नज़र ईंदो आहे, जेके पता हूंदा आहिनि जेको ग्रीन कलर हूंदो आहे उहो क्लोरोफिल जे करे हूंदो आहे, ठीकु आहे। त उन्हनि जे अंदरि फंजाए जे क्लोरोफिल न हूंदो, जंहिंजे करे फोटोसिंथेसिस थींदो ई न आहे। फोटोसिंथेसिस तव्हांखे ख़बर आहे क्लोरोफिल हुजण जे करे ई थींदो आहे। क्लोरोफिल जी लेक हुजे या उहो न हुजे त पोइ फोटोसिंथेसिस जो अमल न आहे थींदो। उन खां पोइ इहो आहे त फंजाए स्टोर्स देयर फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च। हाणे स्टार्च खे पाण पढ़ी आया आहियूं, ठीकु आहे। त इहे अनसॉल्यूबल कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि, जंहिं माना इहो ईअं तव्हां सम्झो जीअं पाउडर हूंदो आहे न, सॉफ्ट वाइटिश या टेस्टेड पाउडर हूंदो आहे, ठीकु आहे, जेको इनसॉल्यूबल हूंदो आहे वाटर में या इवन अल्कोहल में, उहो सॉल्यूबल न थींदो आहे, ठीकु आहे। इहो उन जी शिकिल में पंहिंजो खाधे खे स्टोर कंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ आहे दी मोड ऑफ रिप्रोडक्शन इज़ सेक्सुअल और एक्सेक्सुअल, ॿई क़िस्म जी हिन में रिप्रोडक्शन सिस्टम थी सघे थो। उन खां पोइ आहे सम फंजाए आर पैरासिटिक एंड कैन इन्फेक्ट दियो
केतिरा ई नमूने जेके आहिनि फंजाई जेके आहिनि उहे पैरासिटिक हूंदा आहिनि, ठीकु आहे, पैरासाइट्स हूंदा आहिनि, उहे पंहिंजे होस्ट माना जंहिंजे अंदरि हुजनि उनखे ई छा था करे सघनि, इन्फेक्ट करे सघनि था। हाणे पैरासाइट छा हूंदा आहिनि, पैरासाइट अहिड़ा ऑर्गेनिज़म्स हूंदा आहिनि जेके हिकु त होस्ट ऑर्गेनिज़म माना जंहिंजे मथां मौजूदु हुजे न, जंहिं ऑर्गेनिज़म जे अंदरि मौजूदु हुजनि उन मां ई फूड वठंदा, उनखे खाईंदा आहिनि, ठीकु आहे, उनखे खाई खाई खपाईंदा आहिनि, ठीकु आहे। त पैरासिटिक हूंदा आहिनि कुझु फंजाई जेके पंहिंजे होस्ट खे इन्फेक्ट कंदा आहिनि, ठीकु आहे, इहे इंसान में थींदा, इंसाननि में या जानवर में इन करे बीमारी बि थींदी आहे, ठीकु आहे। फंजाई प्रोड्यूस अ केमिकल कॉल्ड फेरोमोन। हाणे फेरोमोन अहिड़ो केमिकल आहे जेको फंजाई प्रोड्यूस कंदो आहे पंहिंजी सेक्शुअल प्रोडक्शन जे लाइ, ठीकु आहे। हे MCQ अची सघे थो। उन खां अलावा हिन में तव्हांखे इहो पुछी सघे थो त भाउ फंजाई जेको आहे पंहिंजो फूड कहिड़े शिकल में स्टोर करे थो, त स्टार जी शिकल में स्टोर करे थो, ठीकु आहे। फंजाई में छा जेको आहे फोटोसिंथेसिस जो अमल थिए थो, नथो थिए, ठीकु आहे। दे रिप्रोड्यूस बाय मीन्स ऑफ छा, कहिड़े मीन्स जे थ्रू इन जी रिप्रोडक्शन थींदी आहे, इहो तव्हांखे फंजाई में पुछी सघे थो, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो किंगडम प्लैंटिया माना किंगडम प्लांट, ठीकु आहे। हाणे प्लांट्स आर ऑल मल्टी सेल्यूलर फोटोसिंथेसिस ऑर्गेनिज़म। तव्हांखे ख़बर आहे हर प्लांट में जेके बि प्लांट्स आहिनि उन सभिनी में फोटोसिंथेसिस जो अमल थिए थो, ठीकु आहे। छा था कनि, लाइट एनर्जी खे कन्वर्ट कनि था केमिकल एनर्जी में, जंहिंजे ज़रिए हू पंहिंजो सिस्टम खे रेगुलेट कनि था। जेकी ऑक्सीजन बि ठहे थी इहा बि फोटोसिंथेसिस जे अमल जे करे ई थिए थी। त जेके प्लांट्स हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि, त सनलाइट खे, वाटर खे, कार्बन डाइऑक्साइड खे यूज़ करे उन मां ऑक्सीजन ठाहींदा आहिनि, ठीकु आहे। ऐं उनजी एनर्जी जेकी हूंदी आहे उहा एज़ अ छा जी फॉर्म में वठंदा आहिनि, शुगर जी फॉर्म में वठंदा आहिनि, सही आहे। हे बि यूकैरियोटिक हूंदा आहिनि, ठीकु आहे, मल्टी सेल्यूलर हूंदा आहिनि एंड ऑटोट्रॉफिक हूंदा आहिनि, ठीकु आहे। मल्टी सेल्यूलर जी तव्हांखे ख़बर आहे, ऑटोट्रॉफिक पाण पढ़ी आया आहियूं। ऑटोट्रॉफिक छा खे चइबो आहे जेको पंहिंजो खाधो पाण ठाहे, ठीकु आहे, उनखे ऑटोट्रॉफिक चइबो आहे। दी प्लांट सेल कंटेन अ रिजिड सेल वॉल। रिजिड सेल वॉल छा आहे, हे जेके किंगडम प्लांट्स में जेके प्लांट्स हूंदा आहिनि उनजे अंदरि रिजिड सेल वॉल हूंदी आहे। रिजिड सेल वॉल मतिलबु हिकु हूंदी आहे बिल्कुलु थिन सेल वॉल हूंदी आहे, हिकु हूंदी आहे बिल्कुलु रिजिड माना ॿाहिरीं कंहिं बि शइ खे अलाउ न कंदी आहे त उहा अंदरि वञे, ठीकु आहे, उनखे महफ़ूज़ रखंदी आहे, प्रोटेक्शन ॾींदी आहे, इनखे रिजिड हूंदी आहे, मज़बूत हूंदी आहे। प्लांट्स हैव क्लोरोप्लास्ट। तव्हां सभिनी खे ख़बर आहे प्लांट्स जे अंदरि क्लोरोप्लास्ट हूंदा आहिनि, जंहिंजे करे ई उनजे अंदरि फोटोसिंथेसिस जो अमल थींदो आहे, ठीकु आहे। दे आर नॉन मोटाइल। तव्हांखे ख़बर आहे प्लांट्स जेके आहिनि उहे हिकु जॻह खां ॿी जॻह ते मूव नथा करे सघनि, इन करे उहे नॉन मोटाइल आहिनि, ठीकु आहे। दे मेक देयर ओन फूड हैंड्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफ। उहा ई जेकी ॻाल्हि पाण मथे पढ़ी आयासीं। हाणे किंगडम प्लांट में जेको आहे सो अॻिते इलाही शयूं आहिनि, पर हिन महिल ताईं जेकॾहिं उहो तव्हां पुछी सघे थो त उहो पुछी सघे थो तव्हां छा उहो मल्टी सेल्यूलर आहिनि, बिल्कुलु आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां पुछी सघे थो उनजे अंदरि रिजिड सेल थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे, ठीकु आहे। मोटाइलिन या नॉन मोटाइलिन त इहा हिकु आम जी ॻाल्हि आहे, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। सिंधी में जेकर पाण ॾिसूं त जेके दरख़्त हूंदा आहिनि, जेके वण हूंदा आहिनि, हिकु जॻह ॿी जॻह ते मूव नथा करे सघनि, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे इनखे जी आहे क्लासिफिकेशन किंगडम प्लांट जी, ठीकु आहे। हाणे किंगडम प्लांट जी क्लासिफिकेशन 5 शयुनि में कई वई आहे, ठीकु आहे। बेरोफाइटा आहे, थेलोफाइटा आहे, पेट्रियोडोफाइटा आहे, ठीकु आहे, गिम्नोस्पर्म्स ऐं एंजियोस्पर्म्स। सुभाणे पाण हिन सभिनि खे जेको आहे हिकु हिकु करे ॾिसंदासीं, छो त हे इंपॉर्टेंट वन पेपर जी तयारी जे हिसाब सां हिन मां पुछंदो। उन खां पोइ पाण किंगडम एनिमलिया ते हलंदासीं। उन खां पोइ पाण हेट्रोजीनियस एंड वर्टिब्रेट एंड नॉन वर्टिब्रेट करे हिन टॉपिक खे वाइंड अप कंदासीं, ठीकु आहे।